सेवण मामा के खबर दींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफर सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवन तालके जे 2 नंबर वॾे शहर भान सईदाबाद में मुर्शिद हज़रत सखी सैयद सुलेमान शाह रहमतुल्लाह अलैह जे सालियाने मेले जे 3 ॾियारे वारियूं तकरियूं भी जोश ऐं जज़्बे सां जारी ऐं सारी। मेले जे 3 ॾियारे ते सिंध जे रिवायती सकाफ़त अमल मलाखड़े जा दिलचस्प मुक़ाबला पिण थी गुज़रिया। मलाखड़े जो महिमान ख़ास किंग ऑफ भान सईदाबाद सैयद हाजन शाह जो वॾो फर्ज़ंद सैयद महमद शाह हुयो। मेले जे मलाखड़े जी निगरानी साईं महमद शाह जी निगरानीअ हेठि थी गुज़री। अल्लाह पाक जे प्यारे वली हज़रत सैयद सखी सुलेमान शाह रहमतुल्लाह अलैह जे उर्स मुबारक जे मौक़े ते मलाखड़ो पहिरीं धमाल खां वठी मेले जे आख़िरी धमाल ताईं मुनक़िद कयो वेंदो आहे। मलाखड़े में वॾे अंग में सेवन तालके जे शहरनि खां अलावा भान शहर जे शहरनि पिण शिरकत कई। जॾहिं त मलाखड़े में अचण ते सैयद महमद शाह जो गुलनि जी वर्खा ऐं दौलनि शरनाइनि सां संदनि इस्तक़बाल कयो वियो।